क़ुरान पाक जे वास्ते सां क़ुरान जे सिखण लाइ जेके इल्म आहिनि, हाणे हिकिड़े खे अंग्रेज़ी ॻाल्हाइणो आहे, डायरेक्ट कोन ॻाल्हाईंदो, लिखंदो सिखंदो लफ़्ज़ गॾु कंदो, वरी पोइ ग्रामर पढ़ंदो। ॼमण सां उथंदे ई तव्हां ग्रामर कोन पढ़ाईंदा, पहिरें ॿिए क्लास खां पोइ हुनखे ABC सेखारींदा, पोइ लफ़्ज़ जोड़णु सेखारींदा, 2-3 साल लॻंदा जेसि ताईं हू वरी ग्रामर सिखे अॻिते ॻाल्हाए। हाणे क़ुरान खे सिखण लाइ अरबी जा जेके इल्म आहिनि, सर्फ़ नहव, इल्म बयान, इल्म मानी, इल्म बदी, क़ुरान जे ॼाणण लाइ इहे इल्म आहिनि। इहे इल्म बि महफ़ूज़ आहिनि, इन में बि का रदो बदल न आहे। उहे बि पुराणे ज़माने जा किताब आहिनि, अॼु ताईं ईअं आहिनि, ऐं असां वारा किताब मटिजी विया। तव्हां जेके वॾी उमिरि वारा वेठा आहियो, तव्हां जंहिं दौर में प्राइमरी पढ़ी हींअर उहो किताब आहिनि ई कोन। ऐं तव्हां खां नंढो आहियां, मूं जेके किताब पढ़िया उहे हींअर न आहिनि, पर ख़ुदि इस्लामिया जेका 10 साल अॻे मूं पढ़ाई ऐं हींअर 10 साल पोइ मटियल आहे, अञा 10 साल खां पोइ कहिड़ी हूंदी का बि ख़बर कान्हे का। इहे असां वारा जेके किताब आहिनि निसाब, अञा पोइ छा थींदो, 50 साल पुराणनि कीअं पढ़ियो, उहो सॼो निज़ाम तब्दील थियो थो वञे, मटिजी थो वञे। पर क़ुरान खे सिखण वारा जेके इल्म आहिनि, क़ुरान जो लहजो महफ़ूज़, क़ुरान जो मानी महफ़ूज़, क़ुरान जा अल्फाज़ महफ़ूज़, क़ुरान जा अहकाम महफ़ूज़, क़ुरान जे ज़रिए हासिल कजे थो उहो बि महफ़ूज़।